अहम ब्रेकिंग न्यूज़ हिते वाक़ ॾींदा हलूं त 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। नाज़रीन वाक़ ॿुधाईंदा हलूं अदालत पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अवांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद हाई कोर्ट पारां फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो जेको हिन वक़्तु ॿुधायो पियो आहे। अवांखे आगाह कंदा हलूं 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। अदालत पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। अवांखे नाज़रीन आगाह कंदा हलूं इस्लामाबाद हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो जेको हिन वक़्तु ॿुधायो पियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। अदालत पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो जेको हिन वक़्तु ॿुधायो पियो आहे। नाज़रीन फ़ैसिलो वाक़ ॿुधाईंदा हलूं त 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। अदालत पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं फ़ैसिलो महफ़ूज़ कयो जेको हिन वक़्तु ॿुधायो पियो आहे। अवांखे आगाह कंदा हलूं 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। इन वारे सां तफ़सील सां राब्तो करिया सीनियर सहाफ़ी तज़नीका सिद्दीक़ साजिद साहब। जी सिद्दीक़ साहब, फैसला सुना दिया गया है, अपडेट कीजिएगा इस बारे से। 90 मिलियन पाउंड नैब के केस में बानी पीटीआई की दरखास्त जमानत मंजूर कर ली गई है। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट आमिर फारूक और जस्टिस तारक जहांगीर पर मुश्तमिल जो डिवीजन बेंच था, उन्होंने इस हवाले से जो फैसला गुज़श्ता रोज महफूज किया था वो फैसला आज सुना दिया है और बानी पीटीआई की ये जो दरखास्त जमानत है वो मंजूर कर ली है और उनको 10 लाख रुपए के जमानती मचल के जमा करवाने का हुक्म दिया गया है। खुली अदालत में ये मुख्तसर फैसला जो है वो सुनाया गया। तफसीली फैसला बाद में जारी किया जाएगा और 190 मिलियन पाउंड के नैब केस में बानी पीटीआई को जो है वो जमानत पर रिहा करने के हुक्म जो है वो जारी किया गया है। इस्लामाबाद हाई कोर्ट ने फ्री कैंप की जानिब से दलाइल मुकम्मल होने पर कल जो था वो फैसला महफूज किया था। आज ये फैसला सुना दिया गया है। तो बानी पीटीआई के लिए एक अच्छी खबर है कि इस नैब के केस में 190 मिलियन पाउंड केस में जो है वो उनकी जमानत मंजूर हो गई है, लेकिन चूंकि उनके ऊपर अभी मजीद केसेस बाकी हैं तो लिहाजा उनकी रिहाई जो है वो मुश्किल है, वो जेल में ही रहेंगे क्योंकि अभी बहुत से केसेस जिसमें उनकी जमानत होना बाकी है। तो लेकिन इस केस में उनकी जमानत जो है वो मंजूर कर ली गई है। जी बहुत शुक्रिया सिद्दीक़ साहब, इस हवाले से आपने अपडेट किया। नाज़रीन जे तव्हांखे आगाह कंदा हलूं इस्लामाबाद हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं फ़ैसिलो महफ़ूज़ कयो जेको अॼु ॿुधायो वियो आहे। फ़ैसिले में 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई बानी जी ज़मानत वारी जेकी दरख़्वास्त आहे उहा मंज़ूर कई वई आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं तफ़सीली फ़ैसिलो कुझु देरि खां पोइ जारी कयो वेंदो। अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। अदालत पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती।